नाज़रीन ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हैदराबाद का शेयर कंदालूं। हैदराबाद में कैश खणी वेंदड़ गाड़ी में फुरकंदड़ जवाबदार मलीर कराची में गिरफ्तार किया विया आहिनि। 15 करोड़ 29 लख फुरकंदड़ जवाबदारनि खे मलीर वारे इलाइक़े में गिरफ्तार किया वियो आहे। जवाबदार हैदराबाद में कैश खणी वेंदड़ वैन में फुर कई हुई। ख़बर अवां सां शेयर कंदालूं। नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदालूं। हैदराबाद में कैश खणी वेंदड़ गाड़ी में फुरकंदड़ जवाबदार मलीर कराची में गिरफ्तार किया विया आहिनि। 15 करोड़ 29 लख फुरकंदड़ जवाबदारनि खे मलीर वारे इलाइक़े में गिरफ्तार किया वियो आहे। जवाबदार हैदराबाद में कैश खणी वेंदड़ वैन में फुर कई हुई। इन हवाले से नाज़रीन वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची के रिपोर्टर इसहाक सरकी असां सां लाइन ते मौजूद है। जी इसहाक, आगाह कजो, जवाबदारनि खे गिरफ्तार किया वियो आहे, छा तफ़सील आहिनि इन हवाले सां? हाँ जी बिल्कुल मंजर, ॾिसो मलीर पुलिस तमाम वॾी कार्रवाई कई है, जैमें जेको कुछ ॾींहं अॻु जेको हैदराबाद में हिकिड़ी जेकी बैंक की गाड़ी उनमें जेको फौरन पारां फुरलुट कई वई हुई, जंहिंमें 15 करोड़ 29 लख रुपए जो जेको धाड़ो हुयो उहो हयो हुयो। जेकी कराची का वैन निकिती हैदराबाद ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते उनके बैंक में कैश पहुचाइणो हुयो, पर हैदराबाद में जवाबदार आया मोटरसाइकिल में हिकिड़ी गाड़ी ते जेको कैश में वैन खणी फरार वैन में जेको पैसा खणी फरार थी विया। अॼु मलीर पुलिस मलीर में कार्रवाई की है, जंहिंमें जवाबदारनि खे गिरफ्तार करे वरितो आहे। इरफान बहादुर जो चवणु आहे SSP मलीर जो त जवाबदारनि खे अणॼातल हंध ते मुंतकिल कयो वियो आहे ऐं इन हवाले सां जेकी जांच आहे उहा बि शुरू कई वई आहे। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त जवाबदारनि जे कब्ज़े में गाॾी ऐं मोटरसाइकिलूं बि हथु कयूं वयूं आहिनि। उन सां गॾोगॾु हथियार ऐं जेकी रोक रक़म आहे उहा बि हथु कई वई आहे। जवाबदारनि जो अञा ताईं अञेखर पुलिस तस्दीक न करे सघी आहे, पर इहा SSP मलीर तस्दीक करे छॾी आहे त जेके जवाबदारनि उहे गिरफ़्तार थी चुका आहिनि। उन्हनि खां जेकी जांच आहे उहा बि शुरू कई वई आहे। कराची में कुछ ॾींहं अॻु जेकी गाॾी हुई उनमें जेको 15 करोड़ खां वधीक जेके पैसा हुया उहे पयल हुया। जीअं उहे हैदराबाद नेशनल हाईवे ते पहुती त उते जेको 4 मोटरसाइकिलनि ते 8 जवाबदार हुया, उन्हनि सां गॾु हिकिड़ी गाॾी में भी जवाबदार मौजूद हुया। चारों तरफ गाड़ी के ब्लॉक करे जवाबदारनि 15 करोड़ 29 लख रुपए जेको कैश मौजूद हुयो गाड़ी में उहे खणी करे फरार थी विया हुया। उनखां पोइ IG सिंध में नोटिस वठण खां पोइ हैदराबाद ऐं कराची में जेके टीमूं हुयूं जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ जोड़ियूं वयूं हुयूं। त अॼु मलीर पुलिस तमाम वॾी कार्रवाई कई आहे, जंहिंमें जेके जवाबदार आहिनि मुलविसिन थिर में उन्हनि खां जेकी जांच आहे शुरू करे छॾी आहे। SSP मलीर इरफान बहादुर उन्हनि जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे हवाले सां तस्दीक करे छॾी आहे। इरफान बहादुर जो चवणु आहे त जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस भी दाख़िल कयो वेंदो ऐं इन हवाले सां उन्हनि जो जेको क्रिमिनल रिकॉर्ड आहे उहो बि जेको हथु कयो वेंदो। त इन हवाले सां जेकी जांच आहे उहा शुरू कई वई आहे ऐं जेकी टीम आहे जिन्हनि जा पैसा फुर कया विया हुया त उन टीम खे बि पुलिस पारां इतला ॾिनी वई आहे ऐं उन्हनि पारां बि जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वेंदो ऐं इन हवाले सां तमामु वॾी कार्रवाई कई आहे सुबुह सवेर ई मलीर पुलिस, जंहिंमें जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जी वॾी महिरबानी साक आगाह करण लाइ। ख़बर अवां सां नाज़रीन शेयर करे आयासीं। कराची में 15 करोड़ 29 लख फुरकंदड़ जवाबदारनि खे कराची के मलीर वारे इलाइक़े में गिरफ़्तार किया वियो आहे। जवाबदारनि हैदराबाद में कैश खणी वेंदड़ गाड़ी में फुर कई हुई, जंहिंखे अॼु मलीर में गिरफ़्तार किया वियो आहे। 15 करोड़ 29 लख फुरकंदड़ जवाबदारनि खे मलीर वारे इलाइक़े में गिरफ़्तार किया वियो आहे। या ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां सां शेयर कंदालूं। जवाबदारनि हैदराबाद में कैश खणी वेंदड़ गाड़ी में फुर कई हुई। ख़बर अवां सां शेयर कंदे रहिया आहियूं। नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। हिकु भेरो ॿीहर जवाबदारनि हैदराबाद में कैश खणी वेंदड़ गाड़ी में फुर कई हुई, जंहिंखे कराची के मलीर वारे इलाइक़े में गिरफ़्तार किया वियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदारनि जे कब्ज़े में फुर कयल रोक रक़म हथ कई वई आहे, जॾहिं त फुर थियल जेके हथियार हुया उहे पिणु पुलिस हथ करे वरिता आहिनि। ख़बर अवां सां शेयर करे नाज़रीन या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। 15 करोड़ 29 लख फुरकंदड़ जवाबदारनि खे मलीर वारे इलाइक़े में गिरफ़्तार किया वियो आहे।